रब करीम तो फरमाए मुंहिंजा बंदा जॾहिं सॼी दुनिया मां तुंहिंजी नौकर बणायम मां तोखे इज्जत वारो बनायम। ढोरनि जी सरदारी तूं कर, पखियुनि जी सरदारी तूं कर, वखरनि जी सरकारी तूं कर। कुरान भी तोखे ॾिनुमि, महबूब भी तोखे ॾिनुमि, जन्नत भी तोखे ॾींदुमि, पर मां तोखे पंहिंजे लाइ बनायो थमाए, मुंहिंजे दर ते अच जाए, मुंहिंजो गुलाम थी जाए। हुजूर फरमायो रुगो आयतुल कुर्सी जे मक़सद खे समझो, सॼा अकीदा हल थी वेंदव। अल्लाह आयतुल कुर्सी के वॾी सरदारी ॾिनी, मदीने जे सरदार नबी, रसूलन जे पगदार नबी, कायनात जो महगार नबी, ए अल्लाह जो दिलबर, ए नबीयन जो अफसर, ए साक़ी गौज़े कौसर, ए शाफ़िअ रोज़े महशर, है बुलंद बाला कदर है रहमत जो समंदर। चो सुभान अल्लाह। मदीने जे सरदार फरमायो सजी कायनात जे पानिन जो सरदार ज़मज़म, सजी दुनिया जे पत्थरन जो सरदार हजरे अस्वद, सजी दुनिया जे गाबन जो सरदार जनाब इब्राहिम जो कुठल गाबो आ, सजी दुनिया जे दुम्बन जो सरदार इस्माइल जे बदले में जन्नत नो कुसजण वारो उदुम्बो थव, सजी दुनिया जे डाचिन जी सरदार हजरत सालेह जी डाची थव, सजी दुनिया जे कुत्तन जो सरदार असहाबे कहफ जो बरकत वारो कुत्तो थव, सजी कायनात जे गौन जी सरदार मूसा कलीमुल्लाह जी गौवा, सभिनी किविलन जी सरदार सुलेमान जी किविला, सभिनी पखियन जो सरदार हुदहुद पखिया, सभिनी नबियन जो सरदार मां पाण मोहम्मद मीर आया। दिल सां चो सुभान अल्लाह। है ज़बा मुंह में सनाए किबरिया के वास्ते, मदीने जे मीर फरमायो सजी दुनिया जे ॾींहनि जो सरदार जुम्मो थव। मुझे साईं फरमायो सजी कायनात जे रातन जी सरदार लैलतुल कदर थव, सभिनी किताबन जो सरदार अल्लाह जो पाक कुरान थव। मुझे साईं फरमायो सजे कुरान जो सरदार सूरतुल बकरा थव, बकर जो सरदार आयतुल कुर्सी थव। अल्लाह 10 दलील ॾिना त मूंसां इश्क कजाए, मुंहिंजे दर ते अच जाए, मुंहिंजी निवड़त कजाए, न्याज़मंदी कजाए। अल्लाह से फरमायो अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतु वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदा इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम व ला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ व ला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वहुवल अलियुल अज़ीम। मां दावा थो कयां त ये फोन मुंहिंजी आहे, जेकॾहिं हुजे कंहिं ॿिए जी त हो चवंदो भला तू जी आहे त पोइ हुनजो को दलील ॾे, सिम कहिड़ी आहे, नंबर कंहिंजा आहिनि, कहिड़े ते साईं लिखियल आहे, कहिड़े ते पीर लिखियल आहे, कहिड़े ते भाउ लिखियल आहे, कहिड़े ते अदो लिखियल आहे, कहिड़े ते ख़बर लिखियल आहे, कहिड़े ते मिर्च लिखियल आहे। दलील घुरंदो न, माण्हू दलील घुरंदा आहिनि, बेवकूफ़ आहिनि, ख़ुदा जे लाइ बि दलील घुरंदा आहिनि। रब तो फरमाए रुगो आयतुल कुर्सी जी माना के पढ़ो, मां 10 दलील ॾिना अथमि त इश्क ऐं मोहब्बत जो हक़दार रुगो मां अल्लाह मां ॿियो कोई न आहे। पहिरियों दलील अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्य। थकी पिया रब साईं तो फरमाए इश्क मासा कर मुंहिंजे दर ते अच, छो त मां सदाई जियरो हुयुमि, जियरो आहियां, जियरो रहंदुमि। पोइ जंहिं मौत अचे फना थी वञे, मरी वञे, मुंहिंजा बंदा मोल जे दर ते न मर, मां अल्लाह जेरे जे दर ते मर। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। बे दलील तमा अल्लाह सदाई कायम आया। कायम जी माना जेको बेजे तकिए, बेजे टेके, बेजे सहारे को सवा हले, वो अकेलो रब्बा। पीर के भी सहारो खपे, डॉक्टर के भी सहारो खपे। तो जो मुर्शिद साईं हले व्हील चेयर में पराए धिकंदे, ये तुझे केड़े कम में ईंदो। अल्लाह सी फरमायो अल कय्यूम, मां बिना सहारे जे हां, सॼो जहान मुंहिंजे सहारे ते, मां पाण बिना सहारे जे हां। वो चवणो ॾे न मांखे चमकते गए नुजूमों का कशा तेरे सहारे पर,
खड़ा गए बेसहारा आसमां तेरे सहारे पर, चमन को सेंचता गए बागबां तेरे सहारे पर, बनाते गए परिंदे आशियां तेरे सहारे पर, दरिया से पार कर दे अहल खम की किश्तियां मौला, कि चलती किश्तियां मौजू में है तेरे सहारे पर। कोई बंदा किसी बंदे की बिगड़ी क्या बनाएगा, सभी बंदा यहां जिंदा फकत तेरे सहारे पर। बदलील ट्यों लाता खुज़ुहु सिनतुन वला नौम। रब तो फरमाए निंद्रत निंद्रा मां पिलक का झटके का भी पाका, ओ मुंजा बंदा बारे खा पुज को गेट के तालो हणी नौकर बियारे पाण आराम करे, उन सुतल जे दर ते सॾ न कजाए, मां अल्लाह जागिल जे दर ते अची मांखे सॾ कजाए त मां जीव सां जवाब ॾींदो माए। लघु मा फिस समावाति व मा फिल अर्ज़, आसमान भी मुंहिंजा ज़मीन भी मुंहिंजो, जेको आसमाननि में आ इहो भी मुंहिंजो, जेको कुछ सतनि ज़मीननि में आ इहो भी मुंहिंजो। जॾहिं ॿिए जो कुछ बचो ई कोन्हे त पोइ ॿिए जे दर ते न मर, जंहिंजो सभु कुझु आहे उन अल्लाह जे दर ते मर। मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम। रब तो फरमाए अॻ में छा कई पोइ छा कंदे, घणो खाई वई घणो खाईंदे, घणो ॼणियो थी घणो ॼणींदे, घणो वक़्तु गुज़ारी अञा घणो गुज़ारींदे, अॻिते छा मोकिलियो थी पोइ तुंहिंजे लाइ छा बचायो थी। अल्लाह तो फरमाए यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम, अॻ में जी खबर भी मांखे, पोयां जी खबर भी मांखे, जंहिंखे का बि खबर न आहे उन जे दर ते न मर, जंहिंखे सभु खबर आहे उन अल्लाह जीअर जे दर ते मर। आयतुल कुर्सी जी माण्हू माना पढ़नि त बि मुशरिक न थियनि, त बि बेदती न थियनि। वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ। केर पहुची सघंदो जंहिंखे मां घुरां मां चाहियां, माना मां जंहिंखे ॼाणायां त पोइ ग़ैब न बणियो, इज़हार अलल ग़ैब थी वियो। अल्लाह सी फरमायो मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़। चो सुभान अल्लाह। रब तो फरमाए मुंहिंजी कुर्सी आसमाननि खां बि वॾी आहे, ज़मीननि खां बि वॾी आहे। हुज़ूर से फरमायो आहे अल्लाह से दुनिया के पैदा करे 1000 डोलियूं पैदा कयूं, बाल्टियूं 1000 डोलियूं पैदा कयूं। हिकड़ी डोलीअ में 7 ज़मीन आहे, 7 आसमान, सॼियूं कुझु इन हिक डोलीअ में मापियल आहे। बाक़ी ॿियनि डोलियुनि में छा छा आहे इहा ख़बर अल्लाह खे आहे। अल्लाह जे इल्म खे केर पुॼी सघंदो। रब साईं फरमाए मुंहिंजी कुर्सी एडी वॾी आहे जो 7 आसमाननि 7 ज़मीननि ते मापाइण जी कोशिश कयो त 7 ज़मीन 7 आसमान लाचार थी पवंदा, मुंहिंजी कुर्सी मापी न सघंदी। पोइ इन घोटके जी कुर्सी भी नंढड़ी, खानगढ़ जी कुर्सी भी नंढड़ी, आदिलपुर जी कुर्सी भी नंढड़ी, सखर जी कुर्सी भी नंढड़ी, शिकारपुर जी कुर्सी भी नंढड़ी। अल्लाह ऐलान कयो वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा। रब करीम तो फरमाए जंहिं अल्लाह जी एडी वॾी कुर्सी आ, जंहिंजी आरज़ी ऐं नंढड़ी कुर्सी आ, उन जे दर ते न वञ, जंहिंजी वॾी कुर्सी आ उन अल्लाह जे दर ते अच। वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा। रब तो फरमाए मांखे इन्हनि सभिनी तबकनि जी हुकूमत हलाइण में थकावट बि नाहे थींदी। तो वारो पीर, तो वारो बुजुर्ग, तो वारो डॉक्टर सुम्ही पवंदो, तेल जी मालिश कराईंदो, गोरियूं खाईंदो त मां थकजी पियो आहियां। अल्लाह तो फरमाए वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा वहुवल अलियुल अज़ीम। रब तो फरमाए बाकी थकावट भी ना थींदी ऐं मां अल्लाह बुलंद भी आहियां, ॿिया किरियल आहिनि ऐं तमामु वॾो भी आहियां, ॿिया नंढा आहिनि, इन जे करे इश्क जो हक़दार मां आहियां। हाणे अल्लाह सां इश्क कहिड़े तरीक़े सां कयूं? रब नूरी असां खाकी
असांजा खोड़ मिसाल आहिनि, रब बेमिसाल। असां के हर कोई ॾिसे तो रब के कोई नथो ॾिसे। असां मिट्टीअ जा आहियूं, रब बेमिसाल शइ आहे। उन सां इश्क ऐं प्यार कीअं कयूं? मां मुंडा ॿुधायां, दुनिया में मुल्क घणा आहिनि? बस सोच। दुनिया जो पहिरियों मुल्क मशरकी इंडोनेशिया। जॾहिं सुबुह जे बांग जो आवाज मशरकी इंडोनेशिया में अल्लाह अकबर शुरू तो थे, आसमानन जे गूंजण मां अल्लाह अकबर जो आवाज तो निकरे। 1.5 कलाक ताईं शुमाली इंडोनेशिया, जनूबी इंडोनेशिया, मगरबी इंडोनेशिया। उन खां पोइ वरी सुबुह जी बाख फुटंदी आहे ढाका ऐं बांग्लादेश में। वरी कलाक ताईं 2 मिंटन ते, 3 मिंटन ते, 4 मिंटन ते। जीअं सखर ऐं शिकारपुर में फर्क आहे, घोटकी ऐं कराची में फर्क आहे, पाकिस्तान ऐं सऊदी अरब में 2 कलाकनि जो फर्क आहे। त हर मुल्क में मिंट जो, सेकंड जो, अध मिंट जो फर्क आहे। वक्फे वक्फे सां ढाका ऐं बांग्लादेश जूं बांगूं पूरियूं नथियूं थियनि, तेसीं ताईं मस्कत ऐं अफगानिस्तान में गॾु बांग जो टाइम शुरू थो थिए। अञा उतो जूं बांगूं हलन थियूं त पाकिस्तान में आज़ान जो टाइम शुरू थो थिए। उन खां पोइ लिबिया में, पोइ तिब्नस में, उन खां पोइ सूडान में, उन खां पोइ इराक में, पोइ कोयत में, पोइ बगदाद में, पोइ टिग्रीक में, पोइ करकुक में। आखिरी मुल्क बहरे ओकियानूस आहे। जॾहिं सुबुह जी बांग, बाख, रोशनी सफ़र कंदे कंदे दुनिया जे आखिरी मुल्क पाणीअ जे किनारे ते बहरे ओकियानूस में तो अचे, जिते मजमल बहराइन आहे। तेसी ताईं पहिरियों मुल्क इंडोनेशिया जो, आखिरी मुल्क बहरे ओकियानूस जो। जॾहिं बहरे ओकियानूस में सुबुह जी बांग शुरू थी थे तो होॾे मशरकी इंडोनेशिया में बेपरी जी बांग शुरू थी थे। माना 24 कलाक अल्लाह जी बांग भी हले थी, 24 कलाक अल्लाह जी नमाज भी हले थी, 24 कलाक दुनिया में अल्लाह जे कुरान जी तिलावत भी हले थी। घोटे वाही जा मुसलमानों, मां यो मुकद्दमो ऐं फार्मूलो इन जे करे ॿधो थम त असां अल्लाह लाइ छा कयो आहे। हिकिड़ो हमरा कचहरीअ में वेठो, हिकिड़ो सुबुह इजलास हो, मुझे तालके जो अॼु इजलास घुरायो। इजलास में हिकिड़े हमरा ईअं ॻाल्हि कढी चयो, रब सभिनी जो आहे। रब सभिनी जो आहे न, ॻाल्हायो, पखियुनि पखड़नि जीतनि सभिनी जो रब आहे न। मां उनखे चयुमि इहा ॻाल्हि त सम्झ में अचे थी त रब सभिनी जो आहे। हिन ॻाल्हि जो बि जवाब जो त रब जो केरु आहे? अल्लाह सभिनी जो आहे न। अल्लाह जा कहिड़ा कहिड़ा आहिनि? रब साईं फरमायो कलाम मुक़द्दस में, इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नह अल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह व लकुम फीहा मा तश्तगी अनफुसुकुम व लकुम फीहा मा तदऊन व लकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। रब तो फरमाए जिन मानुन चयो त अल्लाह असांजो रब आहे, वरी रब जी रबूबियत जो रुगो इकरार न कयो, दिल में भी उन ईमान खे आंदो, इकरार बिल लिसान भी थी विया व तस्दीकुम बिल क़ल्ब भी थी विया, दिलों भी मनियो, ज़बानों भी मनियो। हाणे इन जी निशानी कहिड़ी आहे? जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जो बिज जे सीने में पइजी वियो, अल्लाह जी तौहीद अची वई। हाणे चणा छटींदो, चणनि जी पली निकरंदी, मटर छटी त मटन जा बूटा निकरंदा, कणक जा दाणा उछलींदो, उन मां कणक जा अनाज ऐं संग पैदा थींदा। जंहिं मुस्लमान ला इलाहा इल्लल्लाह जो बिज पंहिंजे दिलवारी ज़मीन में उछलायो, उन मां सला फुटंदा। उन जे पहिरें सले जो नालो तौहीद आहे, उन जे ॿिए सले जो नालो पाक मुहम्मद मीर जी रिसालत आहे। जॾहिं अल्लाह खे बि मञई, अल्लाह जे महबूब खे बि मञई। हाणे उन जे ज़ाहिरी नक्शे में टियों सलो, उन जो
नालो नमाज आ जका रोजानो 5 वक्त तोखे पढ़णी आ छो त अल्लाह जी बांग 24 कलाक जने बांग का वधीक को बो आवाज हो जे हां त अल्लाह ओ आवाज दुनिया में 24 कलाक जारी करे हां रब वट आवाज कुरान जो आवाज महबूबा बांग जो आवाज महबूबा नमाज़ी जा ऊंधो ऐं सिधो थियण वारा किरदार अमाल अल्लाह जे आडो डाढा महबूब हन मदीने जे सरदार नबी रसूलन जे पगदार नबी कायनात जे महदार नबी पंहिंजे पाक ज़बान सां पाण फरमायो मुझे साईं फरमायो मन हाफ़िज़ अला सलावात अकरमहुल्लाहु बिखम्स खिसालिन मुझे साईं फरमायो जेको अल्लाह जे नमाज़न जी पाबंदी कंदो रब जे दरवाजे ते रोजानो हाज़री भरींदो मुझो रब उन के 5 इनाम दींदो हुजूर साईं फरमायो सब का पहिरियों अल्लाह उन जो मौत चंगो कंदो ए अल्लाह उन के कब्र जे अज़ाब का बचाईंदो अल्लाह उन के पुल सिरात ना पार कराईंदो अल्लाह से नेक अमाल सजे हथ में अता फरमाईंदो व यदखुलुल जन्नत बिगैर हिसाब मुझो रब उन पाने के जन्नत में बगैर हिसाब किताब जे दाखिल कंदो यो ला इलाहा इल्लल्लाह जे पोखण जो बूटो आ ऐं जगह कहीं मुसलमान जे दिल में चए तो मां मुसलमान भी आहियां कलमो भी भरे तो ला इलाहा जो बिज भी पंहिंजे ज़मीन में पोखियो थई ऐं उन मां नमाज़ नथी निकरे रोज़ो नथो निकरे हज नथो निकरे ज़कात नथी निकरे दुरूद नथो निकरे सच नथो निकरे ज़िना खां नथो बचे व्याज खां नथो बचे चोरी खां नथो बचे मालूम थियो त इन जी दिल जी बनी कलर वारी ही बिजु खाई वई बिजु खराब करे जड़ी बजने बनी खराब थींदी आहे त पोइ उनखे ठाहिण जे लाइ ब्लेट लॻाइणा पवंदा आहिनि हर कहना पवंदा आहिनि डबल ट्रिपल नाड़ी लगानी पवंदी आहे लाह ऐं अक ऐं पन ऐं बूटा बूटा लाणियूं लयूं सभु कढणियूं पवंदियूं ऐं पोइ उनजो लेवर ठहंदो पोइ ज़ंग लॻंदो पोइ यूरिया लॻंदो पोइ सुठो पाणी ईंदो पोइ उहा ज़मीन आस्ते आस्ते आबाद थींदी इंसाननि जी दिल जी बनीअ जी आबादी अल्लाह जो ज़िक्र ऐं क़ुरान जी तिलावत हमारे तवज्जो तक कर हजरत मौलाना अशरफ अली थानवी 1100 किताबन जो मुसन्निफ कहीं सवाल क्यों सही अल्लाह सही नमाज़ा रोजानो मुसलमानन ते 5 शो कयो अब काडे दो वञा थकजी पियो मुझे ख्याल में 2 मिनट वेहो यार जो रोज जलसो नाए थींदो तो उनके अल्लाह वारे जवाब में चो साईं अल्लाह सी 5 नमाज़ा इन करे दिनियो हिन जो मानू डोह 5 उज़बन सा कंदो आ या त ज़बान सा कंदो गिला गीबत कूड़ गाना गारियों पलीत गालियों या त नक सा कंदो नाजायज तरीके सा वनी के एड़ी जगह ते पहुतो जो खुशबू ऐं बदबू जी मालूमात करे वियो जका शरीयत में हराम हुई अखिन सा गुनाह कंदो बदनजरी कंदो कन्नन सा गुनाह कंदो ऐं पूरे जिस्म जी चमड़ीअ सा गुनाह कंदो जणो रब ऐलान कयो त मुंहिंजा बंदा फजर जी नमाज पढ़ त मां तुझे पूरे जिस्म जी चमड़ी जा गुनाह बख्शे तोखे पाक कयां जणो अल्लाह ऐलान कयो त मुंहिंजा बंदा बेपरी जी नमाज जमात सा पढ़ त मां तुझे ज़बान जा गुनाह बख्शां मुंहिंजा बंदा तू 3 परी जी नमाज जमात सा पढ़ त मां तुझे नक जा गुनाह बख्शां मुंहिंजा बंदा तू मगरिब जी नमाज जमात सा अदा कर त मां तुझे अखियुनि जा गुनाह बख्शां मुंहिंजा बंदा तू सोमानी जी नमाज जमात सा अदा कर त मां तुझे कन्ननि जा गुनाह बख्शां ये इंसान में हवा से खुमसा कुव्वत शामिहा कुव्वत सामिया कुव्वत बासिरा कुव्वत लामिसा कुव्वत शामिया इनन कुव्वतुन सा इंसान गुनाह कंदो आ पर जॾहिं परवरदिगार जो ऐलान थींदो आ ऐं रब जे दरवाजे ते अची पंहिंजी जबीने नियाज़ के झुकाईंदो आ त रब 7 आसमाननि जा पर्दा खणाए आन कराए आसमान जे फरिश्तनि खे दीदार थो कराए ते उहे बंदा आहिनि जिन जे लाइ तव्हां चयो हो त ज़मीन में फसाद कंदा खून कंदा माण्हू मारींदा ये खून था कनि या मांखे यादि था कनि जॾहिं 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 रब फरिश्तन खां इहो सवाल तो करे फरिश्ता लाचार थी मजबूरी ज़ाहिर था कनि जी साईं जेको डंडु रखो रब साईं फरमाए तव्हांजो डंडु पाण ॻाल्हाए तव्हांजो डंडु छा आहे
फरिश्तन जो साईं इन्हनि जो ॾंड इहो आहे त असां हाणे खां अस्तगफार ज़िक्र तिलावत शुरू था कयूं, इन जो सवाब इन पाक मोहम्मद करीम जो उम्मत के खाते में लगा। तो क्या खबर आहे तो मस्जिद वारे जो, निमाज वारे जो, अल्लाह जे दर ते अचण वारे जो छा रिकॉर्ड आहे। मुझे सही फरमायो जो घरां वुज़ू करे मस्जिद जे तरफ राही थियो उनखे चओ तो के मुबारक है तू एहराम पाए जणो काबे जो तवाफ करण थो वञे। मुसलमानन तो नमाज छडण के गुनाह ही ना है समझे। चोरी के को गुनाह समझे तो, नशे के गुनाह समझे तो, जुआ के गुनाह समझे तो, शराब के गुनाह समझे तो, लेकिन बेनमाजी नमाज छडण के गुनाह न तो समझे। ए बैत अल्लाह जे कुरान ते हिन क़यामत जे दिहाड़े हिकड़ी तुजी ज़िना भी तुरे जे हिक ज़िना जे करे 70 सालन जी इबादत तुजी बर्बाद थी जी वने, ओडो ज़ानी जी ज़िना तुरे, ओडो हिकड़ी नमाज जो गुनाह तुरे न, हिकड़ी नमाज जो गुनाह ज़िना का खोड़ दर्जा मथे मारे वेंदो। शराब गुनाह हुआ पर नमाज इन खां वधीक गुनाह। उन छोकरे जो साईं अल्लाह से इन जे करे 5 नमाज़ां कयूं, इन जे करे भी अल्लाह से 5 नमाज़ां कयूं जो इंसान के जेरे रहण जे लाए दुनिया ते शयूं 5 खपन, पो उन 5 शयुनि में गड़बड़ कंदो आ त 5 नमाज़न जे बरकत सां अल्लाह बख्शे छड़ी। चीजें केड़ियों चलो तो इंसान के दुनिया में मानी खपे, पानी खपे, घर खपे, कपड़ो खपे, शादी खपे। अल्लाह ऐलान तो करे फजर पढ़, मानी खाइण में जेके गलतियों थी वई बख्शे छॾियई, बेपरी पढ़, पानी पीअण में जेके सुन्नत जे खिलाफ गलतियों कयूं थी त उहे गुनाह बख्शे छॾियई। टे परी जी नमाज पढ़, कपड़न ठाइण में जेका गलती कई थी उहे गुनाह बख्शे छॾियई। सिजल थे जी नमाज जमात सां पढ़, शादी में गलती थी वई त बख्शे छॾियई। सोमाणी जी नमाज जमात सां पढ़, घर ठाइण में गलती थी वई त उहे घर ठाइण जी गलती भी माफ करे छॾियई। रब करीम फरमायो सब्बिह इस्मा रब्बिकल आला अल्लज़ी खलक़ फसव्वा वल्लज़ी क़द्दर फहदा वल्लज़ी अख़रजल मरा फजअलहु गुसाअन अग़वा सनुक़रिउक फला तंसा इल्ला मा शाअ अल्लाह इन्नहु यअलमुल जहर वमा यख़फ़ा। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा बंदा मांखे याद कजाए, मां सभिनी खां वधीक बुलंद आहियां, आला आहियां, मां सभिनी खां मथां आहियां, मुंहिंजो तो ते हक़ आहे तो मुंहिंजी तारीफ़ कजाए, मुंहिंजे क़ुरान जी तिलावत कजाए। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो माते कलमे पढ़ण वारो जेको घर का वुज़ू करे मस्जिद जे तरफ राही तो थे त मुंहिंजो रब तो फरमाए ए बंदो मां अल्लाह जे मुलाकात जे इश्क में आयो, माल मां हथ कढियई, रेड़ीअ मां हथ कढियई, ऑफिस मां हथ कढियई, गाॾीअ मां हथ कढियई, लाभ मां हथ कढियई, निंड मां हथ कढियई, खाइण पीअण खे पोइ कई पर अल्लाह सां सनमुख थियो, अल्लाह सां सिधो बीठो। मदीने जो मीर तो फरमाए जेको बंदो हर कम मां हथ कढी मस्जिद जो राही तो बणजे, रब तो फरमाए मुंहिंजो बंदो मां अल्लाह सां मुलाकात जे शौक़ में अची रहियो आहे, मां अल्लाह भी ॿाहिरि अची अध ते भी न पंहिंजे बाने जो इस्तक़बाल थो कयां। अल्लाह जड़ो बादशाह इस्तक़बाल करे ऐं उते मुसलमान चए त मांखे वांद काई ना है, माना रब सां मिलण जो टाइम ना है। मुझे कोई मुसलमान जवाब दे तो जेको ईमान रिलीअ मां चादर मां कढी मस्जिद ताईं तोखे नथो पहुचाए त 1500 साल वारे सफर में पुल सिरात पार करे जन्नत कीअं पहुचाईंदो? बाकी कोई जवाब दे त तुझे फोन जी चार्ज भी टाइम ते थे थी, मुखे कोई जवाब दे त तुझे दोस्तन सां कचहरी करण जो भी टाइम आहे, होटल में वेहण जो भी टाइम आहे,
तोखे बेगुनाह रोड जे पुल ते वेही गाॾियुनि ॻणण जो शौक़ भी आहे। चाइना ऐं बांग्लादेश जे क्रिकेट ॾिसण जो भी तोखे शौक़ आहे। 8-8 कलाक बंदूक बगल में विझी चौकीदारी थो करे, पट्टेवाली थो करे त बच्चन जी रोज़ी मिलंदी। इन थोड़े कम जे लाइ 8-8 कलाक त तोखे आहिनि, पर अहकमुल हाकिमीन के राज़ी करण ऐं परचाइण जे लाइ तो वटि 8 मिंट भी न आहिनि। उन बुज़ुर्ग जो साईं शागिर्द जो साईं इन जे करे अल्लाह सी 5 नमाज़ां पैदा कयूं। जी हाँ, इन जे करे अल्लाह सी 5 नमाज़ां पैदा कयूं आहिनि त इंसान खे दुनिया में शोभा 5 मिलिया आहिनि जिंदगी गुज़ारण जा। मूंखे तव्हांजो तवज्जो खपे। माण्हू या सुम्हंदो आहे, या वेहंदो आहे, या टेक ॾींदो आहे, या उथी बीहंदो आहे, या घुमंदो आहे। शौं शोभो इंसान जे ज़िंदगीअ में न आहे। कन कोई पेरनि ते भी घुमंदो आहे। ॻाल्हायो मूंखे लॻे तो रबड़ जा ठहियल हो, सफ़ा ॻाल्हायो, सफ़ा शरीफ़ माण्हू आयो सची। पंजनि नमाज़नि जी बरकत मां बयान कयां त सॼी रात खुटी वञे। रब करीम फरमायो त मां तव्हांखे जेको इनाम ॾिनो आहे नमाज़ जे सूरत में, ओ मिस्टर कंग जो किताब त पढ़ो, क्लोराइड जो किताब त पढ़ो, डॉक्टर किलाऊ जो किताब त पढ़ो, दरगाह राऊ उन जो किताब त पढ़ो। अंग्रेज गैर मुस्लिम थी करे जेका उन नमाज जी रिसर्च कई आहे ऐं जेके उन्हनि अतहियात में बीमारियुनि जा फ़ाइदा ॿुधाया, जेके नमाज जे नियत करण जे टाइम ते दिमाग़ जे 2 खरबन खाननि खे ताज़ो खून था पहुचाइनि, रुगो नमाज जे नियत जे टाइम ते हथनि खणण जे करे इंसान चरे थियण खां, दिमाग़ जे जरासीमनि जे बीमारी खां बची थो वञे। फतबारकल्लाहु अहसनुल ख़ालिकीन। दुनिया जे डॉक्टर जो दसियल नुस्खो आहे नमाज। पाक मोहम्मद करीम जे रब जो दसियल नुस्खो आहे, जंहिं तोखे पैदा कयो आहे उन तोखे तक भी ॾिनो आहे। तुझी तारीफ की थी। फरमाया रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। वरी फरमाई इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा। वरी फरमाई वल आदियाति ज़बहा फल मूरियाति क़दहा फल मुग़ीराति सुबहा फ़असरन बिही नक़आ फ़वसतन बिही जमा। इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद। वरी अल्लाह से फरमायो वत्तीनी वज़्ज़ैतूनी वतूरी सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। वरी अल्लाह से फरमायो वल असर इन्नल इंसान लफ़ी खुसर। वरी अल्लाह से फरमायो या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। सुभान अल्लाह। इंसान 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 रुगो अल्लाह इंसान जी तारीफ कई तो तोखे अल्लाह सुपर पावर बनायो। तुझो नक अल्लाह पान ठायो, तुझो अखड़ियों अल्लाह पान ठायो, तुझे पेट में आंड्रो अल्लाह पान ठायो, तुझो जिगर अल्लाह पान ठायो, तुझे पिते के अल्लाह पान ठायो, तुझे मसाने के अल्लाह पान ठायो, तुझे ट्रेखाने के अल्लाह पान ठायो, तुझे जिस्म जे 24 पासीरन जी लाइन के अल्लाह पान ठायो। इन 24 पासीरन के दुनिया जे पत्थरन सां भेटाए जाए। दुनिया में जबल थी तो में मुझे रब 206 हद विधा थी। इन दुनिया में जंग हिन तो में अल्लाह वार पैदा कया। इन दुनिया में जरासीम हिन तो में अल्लाह जरासीम पैदा कया। इन दुनिया में पानी आ तुझे वजूद में पानी आ। इन दुनिया में हवा तुझे वजूद में हवा। इन दुनिया में लोह तुझे वजूद में लोह। इन दुनिया में सिज चंद्र तुझे वजूद में अखे तुझे अंदर सीने में झुड़। रब तो फरमाए तबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। मां तुझी एडी इज्जत कई थम जो मां जड़ो कारीगर केर थींदो जो पेशाब जे कतरन ते मां पेंट्री करे तो के कायनात जो सरदार बनायो थम। 5 नमाज़ां 5 नबियन खां आयूं हिन
हुजूर से खां पहरे जमाने में तवज्जो तक क्यों सुबह जी नमाज ॾाॾे आदम पढ़ी। हाणे जेके फजर जी नमाज पढ़ंदा आहिनि ॼणो हज़रत आदम अलैहिस्सलाम जा ताबेदार बणिजी विया। हज़रत आदम अलैहिस्सलाम वण जो ज़रो खाधो, अल्लाह से नाराज थी वियो, अमड़ हवा के जुदा, ॾाॾे आदम के जुदा, 40 साल गुज़री विया, रोई रोई अरफात जे मैदान में वरी अल्लाह से गॾाया। हाणे जॾहिं ॾाॾो आदम हिंद में लथो त दुनिया अंधेरी रोशनी हुई कोन। अल्लाह से जमीन के पैदा कयो, छंछर जे ॾिहाड़े आचर ते अल्लाह से उन में वण पोखिया, सूमर ते अल्लाह साईं सब्जियों ऐं खाइण जूं शयूं पैदा कयूं, अंगारे ते अल्लाह बुराई अंधेरी पैदा कई, अरबा ते अल्लाह रोशनी पैदा कई, खम्स ते अल्लाह साईं तुझो बंदोबस्त कयो, जुम्मो अल्लाह छुटी कई, जुम्मे जे टाइम ते शाम जे पहर में अल्लाह साईं जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के पैदा कयो। हे तोखे अल्लाह तसल्सुल बुधायो आ त तू असुल खां वठी इज्जत वारो आ, पंहिंजे इज्जत खे ताराज न कर, तू असुल खां वठी इज्जत वारो आ। मां तोखे वलकद करमना बनी आदम जे डिग्रिन सां नवाज़ियो आ, एड़ी डिग्री थो जा कायनात जे तख्ते ते को मां जो पुट तोखे डिग्री न ॾेई सघंदो जेको मां अल्लाह तोखे डिग्री ॾिनी आ। नारे तकबीर। अंधेरी ही मुल्क में ॾाॾे आदम बास बासी त अल्लाह एतरी त रोशनी ॾे को दग त ॾिसां। हज़रत मौलाना पालनपुरी लिखियो आहे बिखरे मोती में, अल्लाह ॾाॾे आदम जी दुआ क़बूल पई। पहिरीं सुबुह जी बाख जॾहिं फुटी न त हज़रत आदम अलैहिस्सलाम शुक्राने जे तौर ते बरकायतू नमाज पढ़ी, रब खे वणी वई छो त रब जे इश्क में पढ़ी। अल्लाह उन खे वेड़े सेड़े सील करे लिकायो, मेराज वारी रात पाक मोहम्मद करीम जे हथनि सां तव्हां ॾे तोहफ़ो मोकिलियो। हिकु दफ़े हज़रत इब्राहिम ख्वाब ॾिठो, ॿिए ॾींहुं ख्वाब ॾिठो, टे ॾींहुं ख्वाब ॾिठो, ॾिठई त मां निंड में पुट खे थो कहां, अल्लाह जो हुकुम आहे, सॼो किस्सो लिखियो पियो आहे क़ुरान में। हाणे पीउ पुट जो जोड़ो शुरू थी वियो, फजर जो खणी वियो आहे, 1 बजे ताईं कातीअ खे हलाए हलाए थकी पियो आहे, पत्थरनि ते तेज़ करे करे थकी पियो आहे। इस्माइल जी रेशम जहिड़ी कच्ची खल खे न पई कपे, भरसां पत्थर पियो, हयईं जो उनखे त पत्थर सॼो चीरजी वियो। पत्थर खे चई तोखे छा आहे, कातीअ खे चई हिते हिकिड़ो बर्रो तो चढ़ई, पत्थर के चीरे गिदरी वांगुर फाका की इस्माइल जे निड़ीअ खे नथी कपे त कातीअ ॻाल्हायो, या इब्राहिम अंतल खलील व हुवल जलील, इब्राहिम तू खलील हो जलील, तू थो चवे कप। इन विच में रब तो फरमाए न कप जाए, नाके ने इस्माइल जे पेशानीअ जे नूर में पाक मोहम्मद करीम जे जबीन नियाज़ जो नूर चमकंदे नज़र थो अचे, छो त इस्माइल जे बच्चन मां पाक मोहम्मद करीम खे पैदा कयो। नारे तकबीर, शान मुस्तफा। मंझन जो टाइम थी वियो, इस्माइल खे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कुही न सघियो। अल्लाह से 7 आसमाननि जा पर्दा खणाया, फरिश्तनि खे ॾेखारियो। बुज़ुर्गनि लिखियो आहे त मलाइक रोवंदा न आहिनि, सॼी ज़िंदगी में 2 दफ़ा रोना आहिनि। एक दफो इन वक्त में रोना है जडे कुराड़े इब्राहिम के 95 सालन जे उम्र में बछड़ो जायो आ, वो बछड़ो अल्लाह जे नाले ते कुसजे थो। सुबह का बेपरी ताई उन जे कंध ते काती पई हले त जनाब इब्राहिम पसीना पसीना थी वियो। रब आन लाइन करे 7 आसमानन जा पर्दा खणाए फरिश्तन के आसमान में दीदार करायो त मुझे आशिक के दिसो जे मकसद का इंसान के बनायो हम वो मकसद के पूरो करे रहो। मलाइकन जो या अल्लाह इन कुराड़े ते रहम न थो करे, या अल्लाह इन कुराड़े ते रहम न थो करे, या अल्लाह इन जी दुआ कबूल न थो करे। इन जे जज्बे के दिसी मुफ्त में इन के सवाब दे। रब जिब्रील के जो जल्दी कर जन्नत में दुंबो खणी वन, इस्माइल सुरकाए सुरकाए कढेस इते जन्नत जो दुंबो दाखिल कर। थोड़ी देर गुजरी गरुड़ गरुड़ थी रत जा सवारा खून जा निकरी आया, अखिन दा पटीला थई बिठई त इस्माइल परे भी छोआ खिले तो दुंबो कुसजी वियो। होदो जिब्रील आयो, अल्लाह तो चवे बस तू कामयाब आ, बाकी को कुहाणो न हो आजमाइणो हो, तू कामयाब आ। इन शुक्राने में हजरत इब्राहिम 4 रकायतू नमाज पढ़ी। दुनिया जे तख्ते ते पहरी नमाज ज़ुहर जी जनाब इब्राहिम खलीलुल्लाह वटा मिली। फरमाया वलकद जात रुसुलना इब्राहीम बिल बुशरा कालू सलामा काल सलामुन फमा लबिसा अन जाअ बिइजलिन हनीज।
फलम्मा रआ अयदियहुम ला तसिलु इलैहि नकरहुम फअौजस मिनहुम खीफा कालू ला तखफ इन्ना उरसिलना इला कौमिल लूत। दिल साचो सुबहान अल्लाह। जनाब इब्राहिम 4 रकायतों नमाज पढ़ी या दुनिया में पेरी बेपरी जी नमाज इब्राहिम जे वास्ते सा अल्लाह पंहिंजे महबूब खे ॾिनी मेराज वारी रात। अगर को पाक मोहम्मद करीम जे मेराज के मञींदड़ा त मुझे साईं जे मेराज वारे तोहफे जो इनकार न करे। अल्लाह अकबर। मच्छी वारो नबी मच्छी जे पेट में हलियो वियो। अल्लाह सी फरमायो वज़न्नून इज़्ज़गब मुग़ाज़िबन फ़ज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुलुमाति अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन। टिन उन्हाइन में मच्छी जे पेट में अंदर वञी अल्लाह के सॼई अरसो गुज़री वियो। आखिर अल्लाह बाहर कढियो। जिस्म गारे वांगुरु गरियल हो। जंग जी हरणी आई ब टंगू हिक हेॾे करे थण जनाब यूनुस जे वात में विधई। हरणी के अल्लाह अमड़ वारी तस्वीर ॾिनी। ॼण जनाब यूनुस नबी जी अमड़ बणजी वई थञ पई पियारे। जॾहिं जिस्म में ताक़त थी जॾहिं घर अचण जहिड़ो थियो। इहो शाम जो वॻड़ो हो। 4 रकायतूं नमाज